अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 12 जुमू 20 अगस्त 1971 ईस्वी। राति लिखंदे ऐं सुम्हण जी तयारी कंदे 2 बजी विया। अखियुनि में दवा विझी अधु मुनो कलाक निंड लाइ फतिकियुसि, पर न अचणी हुई सो न आई। नेठि उथी बती ॿारे पढ़णु शुरू कयुमि। सिज ताईं पढ़ियुमि ऐं जोश जो किताब यादों की बारात पूरो कयुमि। कूड़नि जो हिकु बंडल हुयो, फहाशी जो तर्जुमान, अलबत्ता हिकु ॿ ॻाल्हि चङी हुयसि। मज़हब ऐं सियासत, ख़ासि करे हिंद पाक जी तालुकात ते बेबाक राय ॾेई पंहिंजे किरदार जूं चिटियूं ख़ूबियूं ॾेखारियूं अथाईं। उर्दू जो शाइर आहे, उन करे सभु कुझु फॿी थो वञेसि। बाक़ी जे उहे ई ॻाल्हियूं को सिंधी अदीब या शाइर लिखे हा त हिन महिल ताईं काठ में हुजे हा, आहिनि बि। न रुॻो एतिरी, पर सिंधीअ सां गॾु उर्दू प्रेस बि बाएताल मचाए ॾे हा, मचाए बि चुकियूं आहिनि। संदसि मुआशिक़नि वारो बाब त रमी रमानीअ जे किताबनि जो सुठो नेमल बदल हुयो। असुलु यूरोप जे फैश लिटरेचर जूं सिकूं पेला ताईं कूड़नि हणण में बि दंग करे छॾियो अथाईं। ख़ासि करे पंहिंजनि मुआशिक़नि ऐं वाक़िफ़कारनि जे किरदारनि में अहिड़ियूं हथ जूं हुयूं अथाईं जो मूं फ़ैसिलो कयो त यार सिराज खे सलाह ॾिजे त हिन खां उस्तादी वठे। बाक़ी सियासत ऐं हिंदो पाक तारीख़ ते दिलि जी ॻाल्हि करण खां न मुड़ियो आहे। उन लाइ संदसि जुरत खे साराइण खां सवाइ बि चारो नथो ॾेखारिजे। उहो पहिरियों उर्दू अदीबा कुरतुल ऐन हैदर खां पोइ ॾिठो अथमि, जंहिं सच ॻाल्हायो आहे। वेचारी कुरतुल ऐन त आगका दरिया लिखण खां पोइ पाकिस्तानी छॾे वई, पर ही अञा अताब सणण लाइ रहियो पियो आहे। सुबुह जो नेरनि करे लाइब्रेरी मां किताब वठी आयुसि, जियालाना जो क़ाइदे आज़म जिना। उतां मोटी माड़ीअ तां मुलाक़ात करे फांसी घाट हलियो वियुसि। 12 खनि अयाद वटि वियुसि, अख़बारूं पढ़ियमि। अॼु जी काल्ह वारी जंग में लंदन मां वली ख़ान जी हिकु ख़बर हिंदुस्तान जे कंहिं ज़रिए सां ॾिनी वई हुई। हिन पाकिस्तान जे फ़ौज जे बंग्लादेश वारे क़दम खे निधियो हुयो ऐं चयो हुयो त हू बंगाल खे घणो वक़्तु कब्ज़े में न रखी सघंदा। वली ख़ान बंगाल में क़दम खॼण खां पोइ नेप जी क़यादत तां हथु खणी लंडन इलाज लाइ वियल आहे। नेप में नंढनि सूबनि जे रंजिश जो हिकु सबबु हिन जी डिॼणी ऐं कुसूरी अॻां बेवसी ऐं मुहाजर उर्दू कम्यूनिस्टनि जे गुमराह कुन ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियण बि हुयो। मां संदसि पीउ फ़ख्र अफ़गान ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान सां बि काफ़ी उथियो वेठो आहियां ऐं हिन मर्द सां बि। मूंखे ॿिन्हिनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र आयो। ईअं चवण खां बि न बि कंदुसि त हू पीउ जो उबतड़ हुयो ऐं उन जे कयल कम जो बि ख़ानू ख़राबु कंदड़। नेप जे सिलसिले में ई 2-3 दफ़ा मुंहिंजो पेशावर वञणु थियो ऐं उते हिन जे कम जे जाइज़े वठण जो बि मौक़ो मिलियो। सरहद नेप रुगो सुर्ख़ पोशन ऐं ख़ुदाई ख़िदमतगारनि जे सहारे लॻी रही हुई। जन मां कई वफ़ात करे विया हुया ऐं बाक़ी बि हिन जहान मां हलण वारा हुया। हिननि जूं मीटिंगूं ऐं आम जलसा ॾिसी मां अंदाज़ो लॻायो त विचोलो तबिको शहरनि जो ऐं शागिर्द तबिको हू पाण तरफ़ न करे सघिया हुया। मुश्किल सां 5% उहे नज़र आया, न त कुल पुराणी बादशाह खान वारी फ़ौज हुई। तूं छा थो सम्झी भट्टी? अयाद पुछियो। पख़्तून मां को ममण मचाईंदो की कोन? मां नथो सम्झां, मूं चयसि। ख़ान बादशाह अफ़गानिस्तान वञी वसायो आहे। वली बि वांदो मुश्किल थो नज़र अचे ऐं जेयू आहे बि त उहा हिमत न करे सघंदो। पठाणनि चवाणी, हिकु पठाण मां मूंखे पिशावर में ॿुधायो हुयो, उहा क़ौम तमामु तमामु सस्ते में सस्ती विकामजण वारी ऐं बेवकूफ़ आहे। शहरनि में का तहरीक न आहे। क़बाइली पठाण मलकनि जे आङुर जे इशारे ते नचण वारो आहे। अयूब जे ज़माने में ई फ़ौजी हुकाम हिननि खे स्मगलिंग जी मोकल ॾेई ऐं ख़िताब ऐं ख़सलतूं ॾेई ख़रीद करे वरितो आहे। सो मौजूदा हालतुनि में उहो ॾुखियो थो लॻे। हा,
जे ख़ान बाबा अफ़गान सरकार जी मदद सां हलचल हलाए त हू क़बाइली सरदारनि खे एतमाद में वठी सघंदो ऐं पोइ कुझु थिए त मुमकिन आहे। ऐं बलोचिस्तान अयाज़ रेडियो बंदि कंदे चयो, उते अञा कुझु सुझंदो नज़र अचे थो। मूं वराणियो, उते जो पढ़ियल ॻढ़ियल तबिको ऐं शागिर्द बाशऊर आहिनि। अयूब जे ज़ुल्म जे दौर में बि फ़ौज जो मुक़ाबिलो कंदड़ बलोचनि जो अॻवान पाण वारो यार शेरू मरी हुयो। बलोच सरदार बि सवाइ हिक ॿिनि जे पठान मलकनि जे उबतड़ आहिनि। हू अरडा उसूल वारा बाशऊर ऐं नफ़्स जी गैरत वारा अॻवान आहिनि। मौक़े जी मुनासिबत ॾिसी हू को तहरुक वठनि त अणथियणी न आहे। बाक़ी असां सिंधी लताड़जण वारी पोज़ीशन में आहियूं। फ़ौज सां मुक़ाबिलो त दरकिनार, ॿी खुली हलचल एहतजाजी हलाइण जी बि हालत में न आहियूं। अलबत्ता रुॻो शहरनि ऐं वॾनि बस्तियुनि में दहशत पसंद कारवायूं करे सघूं था, पर उन लाइ माण्हू तयारु करणा पवंदा। को ॿारनि नेठि त ॿरणो आहे। अयाज़ सिगरेट दुखायो, ओस ॿरणो आहे, उहो पंहिंजो ईमान आहे, आसरो आहे ऐं उदम आहे। मंझंदि जो घर इस्पताल मोटी आयमि त मामू इलियास कचहरी लाहियो वेठो हुयो। कपिड़ा मटाए किताब पढ़ण लाइ कयमि त चयाईं, ॾाॾा अॼु त ख़तु लिखी ॾे। मूं हुनजो ख़तु लिखियो, हिन मुर्शिद ॾांहुं ख़तु लिखायो, जंहिंमें लिखायई त हिन 10 साल मुर्शिद जी ख़िदमत कई ऐं 2 सालनि खां जेल मां बाकारेसि पियो, पर हिन अञा भाल न भलाया हुयसि। हुन करे हिनखे घुरिजे त कानी करामत ॾेखारे, न त ॾिठो पीर पुनी मुराद, हिन जे मुर्शिद खां बस भली। ख़तु पूरो करे मूंखेसि चाचे खावंद ॾिने जो टोटको ॿुधायो। चावड़ीअ ते सोमाणीअ जी निमाज़ पढ़ी, ज़िक्र करे, आयतल कुर्सी पढ़ी हू मूंसां कचहरियूं करण लाइ वेहंदो हुयो। हिकु ॾींहुं वेहण सां ई चयाईं, वकील साहब, पीरान पीर बि या तम जो आहे या कोटनि जो कचो आहे। सो कीअं चाचा? मूं चयुसि, ॿियो तॾहिं वरी? हिन मथो खणी चयो, ॿाहिरि हूंदा हुआसीं त पंहिंजे पुटनि जी मिठाई विराए पीरान पीर जे नाले अर्ज़ु कंदा हुआसीं त तुर्त कमु थी वेंदो हुयो। अॼु 14 ॾींहंनि जो काठ पिया आहियूं, राति ॾींहं था बाकारियूंसि, पर हराम जो वार ते अचे, तम जो कान थी लहेसि। उहो या तम पैसा न मिलण जे करे नथो पहुचे, या त वरी कोटनि जेल जो कचो आहे जो भित टपी नथो अची सघे। उन में पीरान पीर जो ॾोह न हूंदो। मामे इलियास चयो, खावंद ॾिने जो ओतंदाक एतिक़ाद कचो हूंदो। मामा, पोइ त तंहिंजी माना त तुंहिंजो बि एतिक़ाद पूरो न हूंदो। मूं चयुसि, बाबा, पीरान पीर वॾो पीर आहे, असां वारो मुर्शिद त आगामटो सामटो आहे। अॼु शाम अयाज़ वटि सवेर वियुमि, जनम ॾींहुं मल्हाइणो हुयो। शाह मुर्सी करे ॿाहिरां जिन जी बोतल घुराई हुई, सो जिन पी, पकोड़ा खाई ऐं रिकार्ड ॿुधी 7 ताईं सालगिरह मल्हाईसीं। मोटी आयमि त मुला कासिम बोई ताड़े वरिती। चयईं, साईं छा पीतो अथव? मिक्सचर, कारमेंटर, टिक्चर बैनर्स, टिक्चर ओपियम ऐं एरोंट विझी पी आयो आहियां। मूं वात रुमाल सां उघंदे चयुसि, एॾो हेवी डोज छो वरितव? मुला वाइड़ो थी चयो, मंझंदि गिदरो खाधो हुयुमि, सो पेट ॻरो थी पियो। चई मां डायरी खोले लिखणु वेठो आहियां ऐं हू मानी पिया खाइनि। पेट ख़राबु हुजण जो ॾटो ॾेई अॼु मानीअ तां हथु खयूं हथ में। छंछरु 21 अगस्त 1971 ईस्वी। अॼु फांसी घाट में कुझु रौनक हुई। हिकु चोर भाउ जी फांसीअ हिननि खे मलूल ऐं मुर्दो करे छॾियो हुयो। अॼु कनि ॻाल्हायो, कनि हाला वाल वरितो, कनि खिलियो, कनि मुर्कियो ऐं थोरा अञा मलूल हुया। फांसी घाट वारनि जो जीवन बि अजीब जीवन आहे। तारीख़ मुक़ररु थियण खां अॻु या पोइ संदन दिली कैफ़ियत ऐं मन जा मांडाण कहिड़ा हूंदा आहिनि, हू कीअं सोचींदा आहिनि, कीअं गुज़ारींदा आहिनि, सा त माण्हू तॾहिं बयानु करे या लिखी सघंदो जॾहिं हू पाण उन हालत मां लंघंदो हूंदो, पर उहो वीचारो उन लाइ बचियो ई न हूंदो जो बयानु करे सघे। हिन वक़्तु जेल में हिकु अहिड़ो क़ैदी आहे जो फांसीअ जे तख़्ते तां ॼणु मरी बची लही आयो आहे, मोहम्मद सालिब भट्टी, असली कंधकोट जो आहे। मुंहिंजे हिकु हंडीवाल मीरल सियाल जो दोस्त ऐं पुराणो हंडीवाल आहे।
ॿई फांसी घाट में हिक खोलीअ में बंदि रहिया हुया। मीरल टपील में फांसीअ तां लही जनम टीप में आयो। हिन बि कुझु पंहिंजी कैफ़ियत ॿुधाई, पर उहा उमेद ऐं आस वारी कैफ़ियत हुई। उन जे बरक्स भटीअ जो इज़हार ऐं बयान में वधीक कुझु मिलियो अथमि, ऐं उन में मीरल वारी मंज़िल ताईं वारी हालत ऐं कैफ़ियत बि हुई। मोहम्मद साले भट्टी असुलु कंदकोट जो आहे। हिन पंहिंजे दोस्त जे पलव में खून कयो। हिन जे दोस्त खे 3 साल अॻु हिकु शख़्स मारियो। उहो शख़्स केस में छुटी वियो, पर साले भट्टीअ जो रत ऐं जोश ऐं दोस्त सां मुहबत ऐं यारीअ जो जज़्बो ऐं उन लाइ इंतकाम जी आग 3 सालनि में बि थधी न थी। हिकु ॾींहुं दोस्त जे कातिल खे होटल ते चांहि पीअंदो ऐं खिलंदो ॾिसी हिन जे अखियुनि अॻां मक़तूल दोस्त जे रत में ॿुॾल शकिल तरी आई। हू पाण ते वस न रखी सघियो। भर में बीठल माण्हूअ जे हथ मां कुहाड़ी खसे हुन जे मुरकंदड़ मुंडी धड़ खां धार करे विधाई। सेशन कोर्ट फांसीअ जी सज़ा ॾिनसि। हाई कोर्ट अपील रद्द कई। सुप्रीम कोर्ट अपील रद्द कई। गवर्नर रहम जी दरख़्वास्त रद्द कई। सदर बि रहम जी दरख़्वास्त नामंज़ूर कई। संदसि फांसीअ जी तारीख़ निकिरी आई। सुबुह जो 5 बजे हिन खे फांसी चढ़णो हुयो। उन खां अॻु राति जो 9 बजे सदर जी तार आई त हुन खे फांसीअ जे तां लाथो वियो। अॼु शाम जो मूं वटि आयो ऐं मूंखां हाल अहिवाल वरितो। केस हलंदे ई मां सम्झी वियो हुउसि त मूंखे फांसी मिलंदी ऐं मां मञी क़बूल करे चुको हुउसि। कचो क़ैदी हूंदो हुउसि त चोर ॿाहिरि मूंखे मुड़ुसु माण्हू करे मञींदा हुआ ऐं उन टेगर में मूं मौत खे का शइ ई न सम्झी टारे छॾियो। हमेशह राति जो ख़्वाब में मूंखे अक्सर मुंहिंजो दोस्त ईंदो हुयो, जो खिली खीकारे मूंखे बेश्त जो सैर कराईंदो हुयो। जंहिं ॾींहुं फतवा मिली त उन ॾींहुं मुंहिंजा कुराड़ा माउ पीउ, नंढो भाउ ऐं भेण बि कोर्ट आयल हुया। मूंखे फांसीअ जी सज़ा ॿुधाई वई। मां मुर्की सीनू साहे या अली जो नारो हयो। उन महिल ताईं मूंखे झुबो न आयो। ॿाहिरि निकितुमि त हां झुरी पियो। बाबू ऐं अम्मा रड़ियूं करे रहिया हुया। अधो रोई रच भरे रहियो हुयो ऐं अधी त सफ़ा लुड़ी अधु मरी चुकी हुई। मुंहिंजे दिलि जी धक धक पहिरियों भेरो तिखी थी वई। पेर ॻोरा थी विया ऐं अखियुनि अॻां तिरविरा नज़र आया। मूंखे पुलिस सेंट्रल जेल सखर वठी आई, जिते फांसी घाट नियो वियो ऐं रखियो वियो। मूंसां मीरल ऐं सूमर मकराणी, जंहिंखे चोथों ॾींहुं फांसी आई हुया। फांसी घाट में माहौल ई ॿियो हुयो। उमीद, आस ऐं अरॾाई जी दुनिया हुई। कॾहिं कॾहिं दिलि जले पाण खे ठीकु करार ॾेई बेपरवाही ॾेखारण जी कोशिशि कंदा हुआसीं। सूमर बि मूंसां शामिल थी बेफ़िक्रीअ जो इज़हार कंदो हुयो ऐं मौत खे हीच सम्झंदो हुयो। पर उहा कैफ़ियत तमामु थोरी देरि हलंदी हुई ऐं वरी पछताव जे पिंजरनि ते लॻंदा हुआसीं। ईअं छो कयोसीं? दोस्त मुंहिंजो मौत उनखे जीअरो त न करे सघंदो। पोइ बेमानी मौत छा लाइ? सूमर चयो त तूं मुंहिं त दुनिया तोखे बावफ़ा ऐं सचो दोस्त मञींदी ऐं तुंहिंजी साराह जा गीत ॻाईंदी। का झट मां उन दलील में अची वेंदो हुउसि, पर पोइ वरी सोचींदो हुउसि त जॾहिं मां ई न हूंदुसि त मुंहिंजो नालो ऐं नामूस कंहिंजे लाइ? सोचींदो हुउसि त मुंहिंजे मरण पुॼाणा उहो सभु कुझु कंहिंजे लाइ? पर उहो नालो ऐं नामूस केसी ताईं ऐं केतिरी हद ताईं हूंदो? ऐं पोइ मूंखे पंहिंजे बेमक़सद मौत ते पछताव ऐं पीड़ा जो अहसासु थींदो हुयो। उन मौत जो भउ मूंखे ॾकाए कंबाए छॾींदो हुयो ऐं मां आस जे आसरे न रहंदो हुउसि। मूं बाक़ाइदे साईं जेल जी ज़ुबान में क़ुर खे पढ़णु शुरू कयो। अपील रद्द थी। आस जी रसीअ जी हिकु तंद टुटी पई। अपील रद्द थियण खां पोइ त बाक़ी वञी हिकु ॿ तंद ते आस बीठी ऐं मुंहिंजी ज़हनी कैफ़ियत ऐं दिली जज़्बात अजीब अजीब रंग वठणु लॻी। निराशाई वकोड़ींदी वई। कॾहिं कॾहिं त एतिरो निराश ऐं नाउमीद थी वेंदो हुउमि जो सभु कुझु बकवास नज़र ईंदो हुउमि। उन्हनि 3 सालनि में जा मूं इबादत ऐं रियाज़त कई सा मूंखे मालूम आहे। ऐं पोइ उहा हालत थी जो ख़ुदा जे वजूद खां बि इनकारी थी वेंदो हुउमि ऐं साईं खे खणी रखी छॾींदो हुउमि। नंढी रहम गवर्नर जी अपील रद्द थी। मां निमाज़ क़ुर छॾे ॾिनो। सॼो ॾींहुं माठि कयो वेठो हूंदो हुउमि ऐं ख़िला में बेमक़सद निहारींदो हुउसि। हर शइ मौत जा बेमक़सद ऐं बेमज़े लॻंदी हुई। वॾी रहम सदर वारी रद्द थी आई त माइट मिलण आया।
अबे अम्मा ऐं अधीअ खे रोअंदो ऐं कीकींदो ॾिसी मां बि पहिरियों दफ़ो रोई वेठुसि। हू मोटी विया त मूंखे ज़िंदगीअ जी अहमियत, पंहिंजे जीअण जी ज़रूरत ऐं मौत जी मक़सदियत जो वधीक अहसासु थियो। उहो सॼो ॾींहुं मूंखां खाधो न उकिलियो। सुतती फांसीअ जी तारीख़ निकिरी आई। मूंखे कढी 13 नंबर खोलीअ में अकेलो रखियो वियो। तारीख़ निकिरण बाद आख़िरी हफ़्तो फांसीअ वारे खे अकेलो रखियो वेंदो आहे। हमेशह ज्यां 3 ॾींहं खनि सॼी फांसी घाट ते चुप जो पहिरो लॻी वियो। शायदि सभिनी खे पंहिंजो मौत अखियुनि अॻियां अची वञे थो। उहे 3 ॾींहं रुगो फांसी घाट में क़ुरान ऐं तस्बीह जो ठकाउ पियो ॿुधिबो आहे। चौथे ॾींहुं त कुझु चुरपुर थी, पर वारी खोलीअ वारा ऐं साम्हूं खोलीअ वारा कुझु ॻाल्हाइण लॻा। को दिलि ॿधाईंदो हुयो, को जवानीअ ऐं सूंहं ते ॾुख कंदो हुयो, को अलाह खे यादि करण लाइ चवंदो हुयो। पर मां झटि खनि हिननि ॾे ध्यानु ॾेई सघंदो हुअमि ऐं पोइ घणो अरसो दोस्त, पीउ माउ, अदी अदो ऐं फाही अखियुनि अॻियां फिरंदी हुई। खाधो पीतो हराम हूंदो हुयो। 3 ॾींहं पोयां नीम होशियारी ऐं नशे वारी हालति में गुज़ारिया। पोइ राति 9 बजे ठोका लॻा त जेलर संतरियुनि सां अची दर खोलियो। मां वाइड़ो थी वियुसि त 9 बजे छो? पोइ सोचियुमि त शायदि दिमाग़ जाइ ते न आहे, सो उहो थो ठका करे ऐं ही 4 बजे मूंखे फांसीअ ते निहण लाइ आया आहिनि। पर जॾहिं मूंखे फांसी घाट मां कढी कारे चकर में आया त मूंखे का ॻाल्हि सम्झ में न आई। पोइ बि 3 ॾींहं खनि ख़बर कान हुयमि त छा थियो, मां किथे आहियां, ही सभु कुझु छा आहे। कॾहिं कॾहिं अखि खुलंदी हुई त पाण ते पत न करे अखियूं ॿूटे छॾींदो हुयुमि ऐं सम्झंदो हुयुमि त ॿी हयातीअ में को अॻी हयातीअ जो ख़्वाबु ॾिसी रहियो आहियां। चौथे ॾींहुं दिमाग़ जाइ ते आयुमि ऐं पतो पियुमि त मूंखे फांसीअ तां लाथो वियो आहे ऐं जंबी मिलियो आहे ऐं जन बि मिलियो आहे। मुंहिंजी माउ तारीख़ निकिरण खां पोइ बि निराश न थी। पंहिंजे हिकिड़े बचे जी जान बचाइण लाइ सदर ॾे रहम जी तार कई हुई, जा पोइ घड़ीअ मंज़ूर थी आई ऐं मां फाहीअ जे तख़्त ते पेर रखी मोटी आयमि। हाणे कीअं थो सम्झी? मूं पुछियुसि। ॼणु नऊं थी ॼायो आहियां। मौत जे भेट में 14 साल सज़ा ईअं थी लॻे ॼणु सुभाणे निकिरी वेंदुसि। कचो पको कुल 4 साल गुज़री वियल था लॻनि, ॼणु काल्ह आयो हुउसि। साईं, यकीन करियो त पहिरियों महीनो खनि त ख़ुशीअ में मानी न वणंदी हुई। सॼो जेल ईअं लॻंदो हुयो ॼणु मुंहिंजी मिल्कियत आहे ऐं मां ई उनजो ख़ुशनसीब मालिक आहियां। मां को एॾो पढ़ियल ऐं क़ाबिल न आहियां जो तव्हांखे पंहिंजे दिलि जी हालति ॿुधाए सघां। अहिड़ो सुरूर ख़ुशी महसूसु उन वक़्तु बि कई हुयमि जॾहिं दोस्त जे कातिल खे मारियो हुयमि। सभु पोयनि ॾींहंनि में ईअं ई थी वेंदा आहिनि जीअं तूं थियो हुएं। मूं पुछियुसि। घणो करे? हिन वराणियो। पर के दिलि वारा ऐं कंधार पछाड़ीअ ताईं खिलंदा ऐं सीनूं साईंदा वेंदा आहिनि। पर मां सम्झां थो त हुननि जो बि अंदरि खाधल हूंदो आहे ऐं ॾुखीअ लाइ ईअं ज़ाहिर कंदा आहिनि अहिड़नि घणनि जे मुंहं जो रंग ई संदन कूड़े ॾिखी दिलि जी हालति खे ज़ाहिर कंदो आहे। या वरी अहिड़नि में घणाई उन्हनि जी हूंदी आहे जिन खे ज़िंदगीअ जी या मक़सद या पंहिंजे वजूद जी ज़रूरत जो अहसासु न हूंदो आहे। 4 बजे लाहे पोइ छा कंदा आहिनि? मूं पुछियो। ॿाहिरि कढी फांसीअ में वठी वेंदा आहिनि। सॼी फ़तवाउनि जी तारीख़ ऐं नतीजा ॿुधाईंदा आहिनि। उन वक़्तु सुप्रिटेंडेंट, मेडिकल ऑफिसर, मजिस्ट्रेट, सिपाही जेल जा ऐं 1-2 चोर कमकार लाइ मौजूदु हूंदा आहिनि। आख़िरी वसियत वग़ैरह लाइ पुछंदा आहिनि। उन बाद डॉक्टर तपास करे ओके कंदो आहे ऐं पोइ मारण जो अमल शुरू थींदो आहे। पहिरियां हथ ॿधी छातीअ ते सीटे पटो ॿधी उहो पोयां हथनि सां ॿधिबो आहे ऐं मुड़ुस जो सॼो बुत आकिड़िजी वेंदो आहे। उन बाद पेर पाण में ॿधी उन्हनि जा आङूठा हिक ॿिए सां मिलाए ॿुधबा आहिनि। उन बाद मुंहं ते टोप चाढ़े उन वक़्तु कुझु बि नज़र न ईंदो आहे। फाहीअ जी सिरकण कंध में अहिड़े नमूने विझंदा आहिनि जो ॻंढ क्याड़ीअ वटां मग़ज़ी डोर जे मोहड़ ते थी बीहंदी आहे। उन तयारीअ खां पोइ इशारे सां बीठल हिकु संतरी लीवर खे हेठि कंदो आहे जंहिंसां पेरनि हेठां तख़्तो निकिरी वेंदो आहे। मौत हलियो ईंदो आहे। ख़्वाब में मौत कीअं ॾिसंदो हुए? मूं पुछियुसि।
हज़रत इज़राइल खे ॾिसंदो होसि, उहो आसमान तां लहंदो ईंदो हुयो, तमामु डिघो हूंदो हुयो। निवड़ी शीखुनि मां हथ अंदरि करे मुंहिंजो वात फाड़े निड़ीअ में लंघाए साहु कढी वेंदो हुयो। मां संदसि भवाइती शकिल ॾिसी अधमो थी वेंदो हुउसि ऐं ॿिड़िक न ॿोले सघंदो हुउसि। कॾहिं ॾिसंदो हुउमि त बघड़ कढ पिया हथ में ऐं मां ॿेले में परेशान डुकंदो थो वठां। अमां ऐं अबा हिकु वॾी टारीअ ते वण जे चढ़ी विया आहिनि। मां बि चढ़ण जी कंदो हुउसि, पर हर भेरे तिरकी पवंदो हुउमि ऐं बघड़ छिकींदा हुआ। आख़िर रतो छाण थी पई रहंदो हुउसि ऐं बघड़ चीरींदा फाड़ींदा हुआ। कॾहिं ईअं ॾिसंदो हुउसि त राह वेंदे ओचितो कंहिं कारी ॿुटे खूह में किरां थो ऐं बोलाटियूं खाईंदो किरंदो थो वञा। कॾहिं लॻंदो हुउमि त का भला कारी चंबनि में खयो आसमान ॾे उॾामंदी थी वञे। हिकु ॿ दफ़ो फाहीअ ते बि चढ़ंदो ॾिठुमि। हिन चयो, सो साईं ॻाल्हि ई न पुछो, अलाए जे छा ॾिसंदो हुउसि। छिरक भरे जाॻंदो हुउमि त हियां फाटंदो लॻंदो हुयो ऐं सियारे में बि पाणीअ थी वेंदो हुउमि। ॿियो कुझु बि ॾिसंदो हुअं? मूं वधीक तजसुस सां पुछियो। हिकु दफ़ो ॾिठो हुउमि त फाहीअ ते चाढ़ीनि पिया त मरहम दोस्त अची पुॻो। रिवाल्वर सां सभिनी खे मारे मूंखे भले घोड़े ते चाढ़े भॼाए वियो। आचर 22 अगस्त 1971 ईस्वी। अॼु वरी जेल में मेलो हुयो। सुबुह सां वठ पकड़ शुरू थी वई। न रुगो कोॾीअ जा रांदीगर, पर हर चोर सवेर ई कमकार लाहे स्टेडियम ॾांहुं वञणु लॻो। सुबुह सां ई नलकनि ते चोरनि जूं कतारूं लॻी वयूं। हर को तड़ तकड़ में अधो गाबरो कपिड़ा धोई नलके हेठां टुॿी ॾेई भॻो पियो वियो। अॼु बरछा आंदा विया हुया। कोॾी मल ऐं राग जो बि प्रोग्राम हुयो। जेल अख़्तारिया वारनि बि क़ैदियुनि खे कुझु राज़ी रखण लाइ अयूब वारनि हरकतुनि ऐं अटकलुनि ते भाड़ियो हुयो। अयूब बि सालियाना जशन करे अवाम खे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदो हुयो। सो ई तरीक़ो जेल वारनि वरितो आहे। फ़िलहाल त चोर बि ख़ुशि पए लॻा, पर अॼु जो माहौल नज़र आयो सो कंहिं चङे नतीजे जो पेशखेमू न हुयो। सचपच त जेल में बि घटि वधि सियासी अटकलूं हलायूं वेंदियूं आहिनि। उनखे पंहिंजे मुल्की सियासत जे लिहाज़ खां भेटे सघिजे थो। हिते चोरनि ते कब्ज़े रखण ऐं खेनि राज़ी करण लाइ बि साॻिया ई तरीक़ा वापराइनि था जे हिन महिल ताईं असांजे मुल्क में हुकुमरान तबिको वापराईंदो रहंदो आहे। अवल कोशिशि उहा कबी त क़ैदियुनि जा पटियल वटियल पंहिंजी वस रखजनि। उन लाइ टोपी ऐं कम इस्तेमालु थींदा आहिनि। कम जी मुआफ़ी या हल्को कमु चङनि भलनि चोरनि खे वस करे वेंदो आहे। उन बाद टोपी विराइण जी रिथ थींदी आहे, जंहिंमें हक़दार चोरनि मां उन्हनि खे नवाज़ियो वेंदो आहे जे सरकार सां वफ़ादार साबित थिया हूंदा आहिनि या थियण जो अहद कंदा आहिनि। बाक़ी जे चोर हक़दार न हूंदे बि टोपी न वठी सघंदा आहिनि त पोइ वरी सेन पोशीअ याने साई टोपी ॾियण जी अटकल हलाई वेंदी आहे। साई टोपीअ वारे खे जेल में सेन पोश घटि पर चमचो चुगलखोर ऐं सरकारी घणो कोठियो वेंदो आहे। पर जे उन्हनि तरीक़नि सां बि चोर आवाज़ उथारींदा आहिनि या गोड़ कंदा आहिनि त अख़्तियारी पार्टी बाज़ीअ वारी अटकल हलाईंदी आहे ऐं चोरनि में फेटारो विझंदी आहे। लाड़काणे वारनि खे सखर वारनि खां बदिज़न कयो वेंदो आहे त हैदराबाद वारनि खे नवाब शाह वारनि खां फिटायो वेंदो आहे। उन लाइ मैदान अॻु ई तयारु हूंदो आहे। कम या बैरक जे लिहाज़ खां हूअं ग्रुप ई फितरी तौरु ठही वेंदा आहिनि। मिसाल तौरु जे कंहिं फैक्ट्री जेल जी ज़ुबान में फैक्ट्रीअ में हिकु ॿ माण्हू कंहिं हिकु ज़िले जा ऐं असराइता हूंदा आहिनि त उहे कोशिशि करे नवां भर्ती थींदड़ पंहिंजे ज़िले वारा ई आणण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं अहिड़ी रीति हर कारखाने या बैरक में हिकु ज़िले जी अक्सरियत हूंदी आहे। मिसाल तौरु अॼुकल्ह इस्पताल में कमु करण वारनि मां अक्सरियत लाड़काणे वारनि जी आहे। अछी फैक्ट्री कुंभर खानो में सखर वारनि जी अक्सरियत आहे ऐं साॻी हालति लोहार खाने में आहे जंहिंमें ख़ैरपुर भरियल आहे। गालीचंद जे कारखाने में हैदराबाद ऐं नवाब शाह सथी पई आहे। अमलदार पोइ पिया हिकु ज़िले वारनि खे ॿिए जे ख़िलाफ़ु भड़काईंदा आहिनि। डिप्टी हिकु ज़िले खे नवाज़ींदो त सूबेदार ॿिए खे, हिकु जेलर हिकु ज़िले खे त ॿियो ॿिए खे। पोइ छाड़ता वरी छेणा बोर शुरू करे ॾींदा। पोइ हालति वञी उहा थींदी जो हिकु ज़िले वारो पियो ॿिए खे घुरींदो ऐं ॾाढींदो। निफ़ाक़ वधी वेंदो ऐं अख़्तियारीअ वारा बेफ़िक्र थिया पिया चोरनि सां ॾाढायूं कंदा।
सूमर खान वारो दौर बि हिन जेल में अहिड़ो दौरु हुयो। पाण में फ़िकत करे हूअ आवाज़ उथारे न सघंदा हुया ऐं ॿिया फुरबा लुटबा हुया। सुठे कम मिलण लाइ 100 खां 200 ताईं ॾियणो पवंदो हुयो। मुलाक़ात ते आयल शयूं अधु अमलदार खणंदा हुया त अधु मालिक खे मिलंदी हुई। मुलाक़ात जी फ़ी 5 खां 10 रुपया भरणी पवंदी हुई। जेको ग़रीब चोर आयो या त कमु करे करे उज़वाई खरी वेंदसि या मार मोचड़नि में चरियो थी पवंदो हुयो। चैन लॻाइण ऐं टोपीअ लाइ 50 खां 100 रुपयनि ताईं बख़्शिश ॾियणी पवंदी हुई। पर उहा अटकल बि घणे वक़्तु न हली ऐं आख़िर चोरनि पाण में ॿधी करे जेल कुझु वक़्त लाइ थधो करे छॾियो। कुझु वक़्त लाइ उन करे चयुमि जो हाणे आसार अहिड़ा ज़ाहिर थी रहिया आहिनि जो उहा आज़ादी थोरे वक़्त लाइ जटरा कंदे नज़र अचे थी। 5-6 हफ़्ता जशन कराए 2-3-4 महीना आज़ादी ॾेई हींअर जेल में वरी साॻी सियासत पार्टी बाज़ीअ वारी शुरू थी चुकी आहे। जहिड़ा झटा शुरू थी विया आहिनि। हिक ॿिए ख़िलाफ़ु नफ़रत जो ॿिज छटिजी चुको आहे। अक्सर क़ैदी जिन मां केतिरा ख़ुलूस ऐं संजीदगीअ सां चौॿोल करे रहिया आहिनि त हिन आज़ादी ऐं थधाइप खां उहा महिनती सरगर्मी चङी हुई। उहा राय मक़बूल ऐं आम थींदी पई वञे। अॼु मेले में जेका तूं छा ऐं पार्टी बाज़ीअ जो मुज़ाहिरो थियो सो ॿुधाए थो त जेल वरी तुर्त गरम थींदो, छो जो उन आज़ादी ऐं थधाइप जो निहायती ग़लति ऐं नाजाइज़ इस्तेमालु थींदो नज़र अची रहियो आहे। शायदि हिन अचर खां पोइ को जशन बि न थिए। अॼु बरिछ आया जन ॿिन्हिनि सुबुह जो 2 मेल कया। हिकु नओं रिछ कोडू आयो जो 2 मेल 2 मिंटनि में मारिजी वियो। ॿियो साॻियो ई अॻियो रिछ रबड़ हुयो जंहिं अॼु 2 मेल मारिया ऐं दाद ऐं इनाम हासिलु कयो। मंझंदि खां पोइ कोडी थी ऐं हिकु अलगरोज़े वारे पंहिंजो फ़न ॾेखारियो ऐं ॿुधायो। शाम खां तबियत कुझु गोरी आहे ऐं लिङनि में सूर थो थिए। अयाज़ वटि बि ख़ामोश वेठो रहियुसि। साजरो थी अची लिखणु वेठो आहियां। 2 सुयूं हणाए दवा वठी सुम्ही पवंदुसि। सम्झां थो हल्को बुखार बि आहे। सूमर 23 अगस्त 1971 ईस्वी। अॼु सुबुह सां तबियत वधीक ख़राबु लॻी। वरी जो तड़ि कयमि त तंहिं लिङ में सूर विझी छॾियो। बुखार ॾिठुमि 100 दर्जा हुयो। हौड़ में बि ॾाढो सूर ऐं मुहाड़ पकल आहे। गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां कैल्शियम मेगोकेंट जूं सुयूं हणाए रहियो आहियां ऐं विटामिन C वठी रहियो आहियां। पर जेको सो तकलीफ़ वधी वई आहे। अॼु डॉक्टर काज़ीअ सां सलाह कयमि जंहिं पेंसिलिन प्रोटीन जी सुई हई ऐं फेविक्लोराइड ऐं ग्लिसरीन गॾु महार खे लाइण लाइ ॾिनी। अॼु फांसी घाट कोन वियुमि। अची पढ़णु लॻुमि। किताब चराग जलता रहा पढ़ी पूरो कयमि। हीउ रूसी लेखक बोरिस पोलिवाई जी नाविल जो तर्जुमो आहे ऐं उन में 2 महाभारी जंग दौरान रूस हवाबाज़ जे कारनामनि जो ज़िक्र कयो वियो आहे। इरादे जी पुख़्तगी ऐं अटल ईमान सां माण्हू नामुमकिन बि मुमकिन बणाए सघे थो। हिकु रूसी हवाबाज़ हादसे में 2 पेर कटाए थो विहे पर हू उन नाज़ुक जंगी दौर में वतन लाइ कुझु करण खां सवाइ बेकार रहणु सख़्तु नापसंद थो करे। हू इरादो थो करे त नकली पेरनि सां बि हू जहाज़ हलाईंदो ऐं जंग में हिसो वठंदो। कई तकलीफ़ूं ऐं अज़ाब सही हू उन में कामयाबु थिए थो ऐं कटियल पेरनि सां जहाज़ हलाए उहे जंगी कारनामा थो ॾेखारे जो रिकॉर्ड थो क़ाइमु करे छॾे। किताब पूरो करे लाइब्रेरी मोटाइण वियुमि। लाइब्रेरीअ वारो मास्तर मोहम्मद पठान बि अजीबो ग़रीब माण्हू आहे। खोड़ कॉम्प्लेक्सिस अथसि। सिंधी कंदो आहे पर उर्दू बाबति बि अहसास कमतरीअ में मुब्तला आहे। अॼु कलाक खनि विहारे छॾियईं। आउं बि थोरो ई पंधु करे थकिजी पियो हुउसि सो सीमेंट जी दिकीन मां बेंच ते अंगोछो मथे खां रखी सुम्ही पियुमि। अजीब ख़लतमल तबियत ऐं ख़्यालनि जो माण्हू आहे। सिंधी सवलीअ में ईअं खणी चइजे त अध अखरी जो घणो ऐं बेक़ाइदे पढ़ण जी कोशिशि करे ऐं हरू भरू बि कुझु पिराइण बजाए पंहिंजो ज़हन मुंझारे में विझी छॾे। अॼु हिन मूंखे पंहिंजी कुल सरमाया हयात ॾेखारी जा 1955 ईस्वीअ जी डायरी हुई। उन में पंहिंजो नालो शाइर मां लिखियो हुयईं। मास्तर मोहम्मद पठान कलोड़ रफ़ीक पनी अकिल वारो कलवड़ पनी अकिल वारो। पहिरें सिफ़े ते 2 सिटुनि जो हिकु बंदि अथसि जंहिंजो को मतिलबु न आहे।
उन बाद उन में अक्सर रिसालनि मां कढियल शेर आहिनि, जन मां अक्सर उर्दू शाइरनि जी शाइरी आहे। शेरनि खां पोइ कुझु हिसे में अख़बारुनि मां अजीब ग़रीब ऐं जिन्सी ख़बरूं कटे चिंबड़ायूं वयूं आहिनि। हिकु ॿिनि ख़बरुनि जा उनवान अञा यादि आहिनि। नीलो जो आशिक़ खोतीअ सूधो खाईअ मां पकड़ियो वियो। कारसाज़ में छोकिरीअ जो रूह भटके थो, जंहिं घर में घिरी ॿिनि छोकिरियुनि जो गलो घुटे छॾियो। अजीब ॿार ॼाओ, धड़ रिछ जो, मुंहुं बांदर जो हुयो। 14 सालनि जी जवान सलीम ख़ान थी वियो। 10 टैक्सी ड्राइवरनि जी हिकु शागिर्दाणीअ सां मुजरिमाना हरकत। अमरीकी राकेट चंड ते लहण सां ई फाटी ख़तमु थी वियो। हिकु आलिम जी राय, उन खां पोइ वारे हिसे में अख़बारुनि मां कटियल के फ़ोटा हुया, जंहिंजा उनवान बि लॻल हुया। जेके यादि अथमि से ही आहिनि। उहो पथर जंहिं ते कुदरती तौरु मुहम्मद जो नालो लिखियलु आहे, कराचीअ मां हथायल पिपल जो पन जंहिं ते अलाह जो लफ़्ज़ उकिरियल आहे। हालैंड जी औरत 6 ॿार ॼणिया, माउ ऐं ॿार बिस्तरे ते लेटियल आहिनि। नसरीन, परवीन ऐं गुड्डू, जंहिंखे कराची पुलिस फहाशीअ जे इल्ज़ाम में पकड़ियो। अहिड़ियूं घणियूं तस्वीरूं हुयूं। मस्जिद अक्सा में यहूदी छोकिरियूं ऐं फ़ौजी शराब पी नाजाइज़ हरकतूं करे रहिया आहिनि। शहज़ादी जेकोलिन, एलिज़ाबेथ, नगमा, फिरदोस ऐं आलिया वग़ैरह कलाक मथो चटे ॿीणो बुखार ॾेई छॾियईं। अयाज़ वटि अख़बार पढ़ी मोटी आयमि। महमूद लक उस्मानीअ जी गिरफ़्तारीअ मां सम्झोसीं त चाढ़ो तुर्त थींदो नज़र नथो अचे। मुमकिन आहे त उहो हिंद रूस ठाह जो नतीजो हुजे। शाम जो 5 बजे बुखार कोन हुयो, सो खणी तड़ कयमि। अयाज़ वटि पुगमि त बुखार ऐं पघर शुरू थियो। सवेर ई मोटी अची अहली पियुमि। डॉक्टर कुरैशी आयो, जंहिं मेंटाकुइन तजवीज़ कई, उहा हणाए लिखण वेठो आहियां। 3 सिफ़ा लिखी हथु शल थी वियो आहे ऐं यार ज़िंदा, सोहबत बाक़ी।